दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू शहर जे ब्रह्माणी जमाली कॉलोनी पुलिस हेडक्वार्टर जे रहवासियुनि जो दादू म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे कचहरी रोड ते धरणो हयो। उन मौके ते अल्ताफ जमाली, अमजद सुमरो, न्याज़ मंगी, जावेद जमाली, मोहसिन लुंड, अब्दुल कदीर बबर ऐं ॿियनि चयो त दादू म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन नाअहली जी हद करे छॾी। असां कॉलोनियुनि में बरसाती ड्रेनेज जो गंदो पाणी काफ़ी ॾींहनि खां बीठल आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी वबाई बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हर रोज़ म्यूनिसिपल कमेटी जा चकर काटण ते मजबूर आहियूं, पर असांजी दाह ॿुधण लाइ तयार नाहे। न चेयरमैन आहे, न फोकल पर्सन, न ॿियो को अमलो। 5 लख आबादी अज़ियत में मुब्तला आहे। माहवार किरोड़े रुपयनि जी बजट हुजण बावजूद सॼो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। का शहर जी घिटी, चौंक, रस्तो गंद, किचरे, कचहरी ऐं गंदे पाणी खां महफ़ूज़ नाहे। दादू म्यूनिसिपल कमेटी सॼे शहर खे निंढणको करे छॾियो आहे। गंदो पाणी बीहण करे असांजा मासूम ऐं पीरसन चमड़े जी समेत ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि, पर हिते कारीवार कख आहिनि। शहरियुनि जी दाह ॿुधण लाइ केरु तयार नाहे। उन मजबूर असां प्रेस क्लब ते एहतजाज कयो आहे। 24 कलाक अंदरि शहर जे गुतल आबादी वारनि इलाइक़नि मां गंदो पाणी ऐं कचरे जा ढेर न खंया विया त समूरनि कॉलोनियुनि जा रहवासी दादू म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन ऐं फोकल पर्सन ऐं CMO जे घर नालो एहतजाज कयो वेंदो।